4 फेरा। घणेई हंधि इहो ॾिठो वियो आहे कि माण्हू हमेशह चवंदा आहिनि 7 फेरा। फेरा 7 न बल्कि हमेशह 4 हूंदा आहिनि। तव्हां सनातन रीति सां शादी कयो या गुरुद्वारे में शादी कयो, तव्हां ध्यानु ॾिजो कि फेरा हमेशह 4 ई रहंदा आहिनि। 4 फेरनि जो अर्थ आहे धर्म, अर्थ, काम ऐं मोक्ष। पहिरों फेरो आहे धर्म जो। चवंदा आहिनि कि शादीअ खां पोइ कोई भी धार्मिक कार्य हुजे, यज्ञ हुजे, पूजा हुजे या धार्मिक यात्रा हुजे, ॿिन्हिनि खे साण करण सां अति लाभ प्राप्त थी थो सघे। ॿियो फेरो आहे अर्थ जो। गृहस्थ आश्रम में अचण सां हुननि ॿिन्हिनि खे साण रही करे सुख में ऐं दुख में हिक ॿिए जो साथ ॾेई करे पंहिंजो घर खे हलाइणो आहे। टियों फेरो आहे काम जो। हुननि जा सोच, हुननि जा ख्याल, हुननि जा वीचार सुठा रहंदा त हुननि मां जेका संतान पैदा थींदी उहा बि सुठी, सुशील ऐं संस्कारी थींदी। चौथों फेरो आहे मोक्ष जो, जेको मनुष्य जीवन में परम लक्ष्य आहे। त हुननि ॿिन्हिनि खे हिक ॿिए खे यादि ॾियारणु खपे कि इहो मनुष्य जन्म असांखे छो मिलियो आहे। सुठा कर्म करण जे लाइ ऐं सुठा कम करण जे लाइ ऐं परमार्थ करण जे लाइ। त हुन सां हुननि खे मोक्ष जी भी प्राप्ति थी सघे। 4 पुरुषार्थ यानी कि धर्म, अर्थ, काम ऐं मोक्ष, हे थींदा आहिनि 4 फेरा। अॼु खां पोइ तव्हांखे यादि रखिणो आहे कि सनातन रीति जे हिसाब सां फेरा 4 थींदा आहिनि ऐं वचन 7 थींदा आहिनि। छा आहिनि उहे वचन ॿुधाईंदुमि तव्हांखे ॿिए एपिसोड में।